नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कोटड़ी खां ख़बर ॾींदा हलूं त साइट म्यूनसिपल ॿोहारी जे अमले ख़िलाफ़ एहतजाज म्यूनसिपल चेयरमैन जी ऑफिस आॾो एहतजाज चितारींदे चयो त सुबुह सवेल खुर्शीद चौक जे रवासिन म्यूनसिपल ॿोहारी जे अमले ते पर्ची ॾियण ते दुकानदार कमेटी अॻुवाण जो ज़बरदस्ती टैक्स उघराइण ते छिकताण थी पियो, जंहिं ते दुकानदार म्यूनसिपल अमले ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज कयो। इन मौक़े ते दुकानदार साजिद खान, सलेमान, शाहिद, बरकत अली ऐं ॿियनि ॻाल्हाईंदे चयो आहे त म्यूनसिपल अमलो हर रोज़ पर्चियूं विराइण, ॻरियूं, रिश्वतूं वसूल करणु चाहे थो। असीं दुकानदार तोड़े रेड़े ते फ्रूट कंदड़ 500 खां 300 मज़ूरी करे पंहिंजे बचनि जो पेट पाले रहिया आहियूं। तिन मां बि हर रोज़ हिननि खे म्यूनसिपल जी पर्ची एवज़ भतो ॾियण जेका सरासरी नाइंसाफ़ी। होॾां मार्केट कमेटी जो बि अमलो रेट लिस्ट ॾेई पैसा वठनि था, जेको बाक़ाइदा असां अदा कयूं था, पर हिते म्यूनसिपल अमले ते भतो आहे शायदि कंहिं पर्ची जी सूरत में। जेकॾहिं म्यूनसिपल चेयरमैन पंहिंजी इंतज़ामिया खे भतो उघराइण खां न झलियो त असीं सभु मज़दूर इन जी ऑफिस आॾो धरणो हणंदासीं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।